सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। श्रीकृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। बोलिए श्याम सुंदर भगवान की जय। बोलो ग्यारस माता की जय। एकादशी विर्त जो फल हर महीने में 2 ग्यारसियूं ईंदियूं आहिनि। असांजे ऋषियुनि इन्हनि ॿिन्ही ॾींहंनि में अन्न खे छॾे फल आहार करण जो ॾाढो चङो नियम ठाहियो आहे। उन्हनि जो ख़ासि उपदेश इहो हो त पेट में जो रोज़ अन्न वञे थो, जठरा अग्नि जेका उन्हनि खे पचाए थी, तंहिंखे कुझु आराम ज़रूर मिलणु घुरिजे। इन्हीअ लाइ असांजे महात्माउनि हर महीने में 2 भेरा ग्यारस जो विर्त रखी भोजन बंदि निराहार जो नियम मुक़ररु कयो, जंहिं करे शरीर सदाई तंदुरुस्त ऐं निरोग चङो भलो रहे थो। भगवान श्री कृष्ण पंहिंजे पवित्र मुखारविंद सां ही वचन चया आहिनि त विर्त रखण सां मन जो मैल दूर थिए थो ऐं जन्म जन्म जा कयल पाप ईअं भस्म थी वञनि था जीअं बाहि में काठियूं जली भस्म थी वेंदियूं आहिनि। न रुगो एतिरो पर ईश्वर जो साक्षात दर्शन बि थिए थो। विर्त रखण जी विधि। विर्त रखण वारे खे घुर्जे त सुबुह सवेर उथी ॾंदण ऐं सनान पाणी करे श्री विष्णु भगवान जो पूजन करे तिलक चाढ़े तुलसीअ जी माला गिचीअ में पाए अगरबत्ती या ॿी का सुगंधित धूप जलाए दीपक ॿारे भोग लॻाए तंहिंखां पोइ भॼन भाव सां हरि कीर्तन ऐं भगवान जी आरती करे सॼो ॾींहुं मन खे एकाग्र रखी कथा वार्ता में वक़्तु गुज़ारे। अधर्मी पाखंडी कुपात्र नास्तिक ऐं निंधणकनि नीचनि जो भुली बि संग न कजे। शांतीअ में रहिजे, पर जेकॾहिं ज़रूरी कार्जवश लाचार वञणो या ॻाल्हाइणो पवे त सुबुह सवेर सिज देवता जो दर्शन करे छॾिजे। राति बिरात थिए त हरिअ जा गुणानुवाद ॻाइजनि, जागरण कजे। उन्हनि जो बि वॾो महात्म आहे। 12 ॾींहं उथी नितनेम करण खां पोइ हिकु वेद पाठीअ खे खाराइजे या अतिथीअ खे भोजन कराइजे। कुझु सीधो सामान दान करे पोइ विर्त छोड़णु घुरिजे। जेको मनुष्य अहिड़ीअ तरह करे थो तंहिंखे यज्ञ जहिड़ो फल मिले थो। जेको मनुष्य फल आहार करे थो तंहिंखे विर्त जो फल मिले थो। 11 ॾींहं जेको बि दान कजे सो हमेशह सुपात्र ब्राह्मण ऐं घुर्ज वारे खे ॾियणु घुरिजे, छो त सुपात्र ब्राह्मण खे दान ॾियण करे मन घुरियो फल प्राप्त थींदो आहे। दान कंदड़ हिन लोक तोड़े परलोक में आनंद भोगींदा आहिनि। तंहिं करे दान ज़रूर करणु घुरिजे। कुपात्र खे दान ॾियणु ॼण त कलर ते ॿिज छटणु आहे। तंहिं करे सोचे समझी दान कजे। फल आहार करण महिल कूंडो भरे खाइजे इहो वाजिब नाहे। तमामु थोड़ो फल आहार कजे।
न को पेड़ा बर्फियूं बादामियूं रेवड़ियूं किशमिश ड्राखा आदिक गरा खाधा खाई पेट नक ताईं पूर करे पोइ बि चवे थो त भाई मूं अॼु विर्त रखियो आहे। जेसी ताईं पंहिंजे ऋषियुनि मुनियुनि जे रीत मूजिब आचार वहिंवार न कबो तेसी ताईं असांजो देश उन्नतीअ जे ॾाके ते चढ़ी न सघंदो। तंहिं करे भारत जे हर हिकु नर नारीअ खे हीउ ग्यारस जो विर्त श्रद्धा ऐं प्रेम पूर्वक रखी सुर्ग ॾांहुं वञण जो पहिरियों ॾाको ज़रूरु ठाहिणु खपे। ग्यारस जो असुलु मतिलबु आहे 5 ज्ञान इंद्रियूं ऐं 5 कर्म इंद्रियूं उन्हनि खे पंहिंजे वस में रखणु। मन ॾाढो चंचल आहे, उन्हीअ खे वस करणु का सवली ॻाल्हि नाहे। ग्यारस विर्त रखण करे मन पवित्र थिए थो, मनुष्य जा ख़्याल सुधरनि था ऐं इंद्रियूं शुद्ध थियनि थियूं। धर्मात्मा मनुष्य खे घुर्जे त कृष्ण पक्ष ऐं शुक्ल पक्ष जे ॿिन्ही ग्यारसुनि में भेद भावना न रखे। अचो त हाणे ग्यारस जी कथा ॿुधूं। मोहिनी ग्यारस श्री पद्म पुराण जे उत्तराखंड सुफ़े 661 में युधिष्ठिर भगवान श्री कृष्ण जन खां पुछनि था त हे मधुसूदन, हाणे कृपा करे ॿुधायो त वैसाख महीने जे शुक्ल पक्ष में कहिड़ी ग्यारस थींदी आहे। योगेश्वर भगवान श्री कृष्ण चवण लॻा त हे युधिष्ठिर, हीअ ग्यारस वैसाख महीने जे शुक्ल पक्ष जी एकादशी तिथीअ ते थींदी आहे, जेका सभिनी पापनि खे नास करण वारी मोहिनी ग्यारस नाले सां मशहूर आहे। हिक भेरे भगवान श्री रामचंद्र वशिष्ठ मुनिअ खां पुछण लॻा त हे मुनिवर, सभिनी पापनि ऐं ॾुखनि खां निवृत्त करण वारो जेको सभिनी विर्तनि में उत्तम विर्त आहे सो कृपा करे मूंखे ॿुधायो। महामुनि वशिष्ठ चवण लॻा त हे राम, तव्हांजो नालो ई पाप कटण वारो आहे। तव्हांजे नाले जपण सां ई मनुष्यनि जो कल्याण थिए थो ऐं महापवित्र थियनि था। पर तंहिं हूंदे बि जेको मनुष्य सच्चीअ श्रद्धा सां मोहिनी ग्यारस जो विर्त रखे थो सो मोह माया जे जार खां मुक्त थी परम गतिअ खे पाए थो। हे राम, हिन पुत्रदायक ऐं फलदायक ग्यारस जी कथा मां तव्हांखे ॿुधायां थो। सरस्वती नदीअ जे किनारे भद्रावती नाले नगरी आहे। उते धृतमान नाले चंद्रवंशी राजा राज कंदो हो। धर्मात्मा राजा जी शुभ नगरीअ में हिकिड़ो धनपाल नाले शाहूकार रहंदो हो। श्री विष्णु भगवान जे भक्तीअ में उन्हीं जो पूर्ण विश्वास हूंदो हो। उन्हीं खे 5 पुट हुआ। जेको नंढे में नंढो होसि सो नीच बुद्धीअ वारो ऐं महापापी हो। तंहिं करे धनपाल उन्हीं खे घर मां कढी छॾियो ऐं महाराज धृतमान बि उन्हीं खे राज खां निकाली ॾेई छॾी। हू चोरियूं कंदो ऐं धाड़ा हणंदो हिकिड़े बन में अची रहियो। बुख खां हलाक हेॾां होॾां घुमण लॻो, हिरणनि ऐं सूअरनि खे मारण लॻो। पूर्बले जन्म जा पुण्य प्रगट थियण करे उन्हीअ जी नज़र वञी कोपीडन्य ऋषिअ जे आश्रम ते पई। तॾहिं ऋषीश्वर खे हथ जोड़े वेनती करण लॻो त हे कृपालू, अहिड़ो को उपाउ ॾसियो जंहिं करे मुंहिंजे पापनि जी निवृत्ति थी वञे। ऋषीश्वर उन्हीअ जी वेनती ॿुधी चवण लॻो त हे भाई, तूं वञी वैसाख शुक्ल पक्ष जी मोहिनी ग्यारस जो विर्त रख। इहो विर्त अहिड़ो त फलदायक आहे जो तुंहिंजे सभिनी पापनि खे नाश करे छॾींदो। महाऋषिअ जा इहे वचन मञी उन्हीअ मोहिनी ग्यारस जो महापवित्र विर्त विधिअ मूजिब रखियो ऐं सभिनी पापनि खां मुक्त रूप थी वियो। तंहिंखां पोइ दिव्य देह पाए गरुड़ ते चढ़ी विष्णु लोक में वञी वासो कयाई। हे रामचंद्र, मोह ममता खे नाश करण वारो ही मोहिनी ग्यारस जो विर्त आहे। तीर्थ ऐं दान जो महात्म हिन विर्त जे 16 पतीअ जहिड़ो बि न आहे। इन्हीअ विर्त जे पढ़ण ऐं ॿुधण सां 1000 गऊ दान करण जो फल मिले थो। बोलो श्री ग्यारस माता की जय। श्याम सुंदर भगवान की जय। अचो त हाणे मिली करे आरती कयूं।
ग्यारस माता, मैया जय ग्यारस माता। जेको तुझो विरत रखे थो, जेको तुझो विरत रखे थो, फल उन सब पाता। ओम जय ग्यारस माता। शरधा रखी जो तोखे मनाए, परिसन थिए दाता, मैया परिसन थिए दाता। तन मन जा दुख दूर करे सब, तन मन जा दुख दूर करे सब, चित चरणन लाता। ओम जय ग्यारस माता। पर उपकारी सदा प्यारी, गुण वेदन गाता, मैया गुण वेदन गाता। कृपा करे तू भगतन साथी, कृपा करे तू भगतन साथी, पंहिंजा गंढी नाता। ओम जय ग्यारस माता। जहे जहे तुझी ओटवतिया, मेटी जम खाता, मैया मेटी जम खाता। लोक तोड़े पर लोक बिन्ही में, लोक तोड़े पर लोक बिन्ही में, तू विधाता। ओम जय ग्यारस माता। कथा बुद्धि जो ध्यान धरे तो, वने रंग राता, मैया वने रंग राता। दासु दासी शरण में आयो, दासु दासी शरण में आयो, सफल कजाए यात्रा। ओम जय ग्यारस माता। ओम जय ग्यारस माता, मैया जय ग्यारस माता। जेको तुझो विरत रखे तो, जेको तुझो विरत रखे तो, फल उन सब पाता। ओम जय ग्यारस माता। बोलो श्री ग्यारस माता की जय। श्याम सुंदर भगवान की जय। परिकल्पना ऐं तैयार कंदड़ साईं मुरलीधर उदासी, रायपुर छत्तीसगढ़। स्वर ऐं संगीत साईं गुरमुखदास, सिंधु वाणी स्टूडियो, इंदौर, मध्य प्रदेश।